दोस्तों साथियों हम चले दे चले अपना दिल अपनी जान ताकि जीता रहे। अब हम जिए हम मरे इस वतन के लिए इस चमन के लिए ताकि खिलते रहे गुल हमेशा यहाँ। दोस्तों साथियों जीअं त हर साल 7 डिसंबर या डिसंबर जे मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते इहो जेको क़ौमी काज कयो वेंदो आहे जंहिंखे असां सकाफ़ती ॾींहुं कल्चर डे चऊं था। सो हिन कल्चर डे असांजी सिंधी तहज़ीब जी सुञाण आहे। सिंधी हज़रत गोपी असांजी सदियुनि पुराणी तहज़ीब रही आहे। उन तहज़ीब खे हर साल पंहिंजी क़ौम पंहिंजे वतन जे बाशूर नौजवान खे इहो याददाश्त ॾियाराईंदा आहियूं। हीअ टोपी हज़रत असांजी हज़ार साल पुराणी सकाफ़त ऐं तहज़ीब आहे। हर साल उन तहज़ीब खे ज़िंदा रखण जे लाइ असां ही रैली कढी ऐं सॼी सिंधी क़ौम खे पाण सां गॾु ऐं इकठजोड़ करण जी हिकु दावत ऐं पैगाम ॾींदा आहियूं। उन पैगाम जे रंग में ही सिंध जी आज़ादी जे लाइ वतन जी बक़ा ऐं सलामती जे लाइ जिदोजहद कंदड़ दोस्त जेके अॼु टाकर सेलनि जूं अज़ियतूं भोगे रहिया आहिनि उन्हनि मां मुख़्तलिफ़ दोस्त जेके याम शर जुराकू जेके 7 साल थी विया आहिनि सर्वेश नोआणी आकिब चांडियो फतेह मोहम्मद खोसो अयूब कांदड़ो इंसाफ दायो मुर्तज़ा जुनेजो ऐं सभिनि जी तइदाद में जेके खंबे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि काल जेके असांजी तव्हांजी जॻह ते बीठा हुया काल जेके तव्हांजी असांजी जॻह ते सिंधु देश जी बक़ा ऐं सलामती जे लाइ जिदोजहद करे रहिया हुया। रियासत हुननि खे खंबे गुम करे पंहिंजे नोयत खाननि में क़ैद कयो आहे। सो अॼु जो ॾींहुं असां पंहिंजे खंबे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी जे नाव कयूं था ऐं आलमी हक़नि जी तंज़ीमुनि खे सिंधु देश जी बक़ा ऐं सलामती जे लाइ ऐं हुनजी जिदोजहद कंदड़ में जेके खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी जे लाइ क़दम वधाइनि असांजी मदद कनि त जीअं खंबे गुम कयल क़ौमी कारकुन वाज़ेब थी ऐं सिंध में बक़ा ऐं सलामती जे लाइ हुननि जी ख़ुशहाली जे लाइ साॻे सनई जिदोजहद कनि। वाजबाई जे लाइ उन क़ौमी कारकुन जी रिहाई जे लाइ असांजी मदद कयो। असां हर वारे हिन ईदनि जे ॾींहं ते या हिन सकाफ़तुनि जे प्रोग्रामनि में पंहिंजे प्यारनि खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी वाजबाई जे लाइ हर वक़्तु रोडनि ते सरापा एहतिजाज हूंदा आहियूं। असां अक़वाम मुतहिदा खे वरी वरी इहा ई अपील था कयूं त असांजे प्यारनि जी आज़ादी में असांजी मदद कई। रिपोर्ट मोहम्मद अयूब बरोही, जामशोरो, A1 न्यूज। हर साल की तरह आज 7 दिसंबर को पूरे सिंध में सिंधी सकाफत का दिन निहायत जोशो खरोश के साथ मनाया जा रहा है। इस मौके पर जामशोरो में सिंध यूनिवर्सिटी के सामने तलबा की जानिब से एक शानदार रैली निकाली गई। इस रैली की सरपरस्ती सईद तियोनो, मजीद लाशारी, वली बाबर और शाहिद बरोही कर रहे हैं। रैली में तलबा की बड़ी तादाद ने शिरकत की जिन्होंने सिंधी अजरा को टोपी पहनकर अपनी सकाफत से मोहब्बत का इजहार किया। रैली जामशोरो रेलवे स्टेशन से रवाना होकर साईं GM सैयद के मजार तक जाएगी जहां सकाफत के हक में नारे लगाए जाएंगे और सिंध से मोहब्बत की अहद की तजदीद की जाएगी। तालिब निगारी के पठान खान जोरानी के पठान खान जोरानी के जफर मरी के सिंध जे शऊर के सिंध जे शऊर के सिंध जे शऊर के तलब गाड़ा लाल साजा कुंदर के
हुए अरगोनन सा तुरसानन सा गदारन सा मां कालब सूली सी गारी हुई कालब सूली सी गारी हुई होश वहे मुँह पारन सा तू कालब हुए अरगोनन सा तू जिंदाबाद सिंधु देश सेना फ्लैग मथे कयो वॉलंटियर दोस्तन के गुजारिश आहे पंपलेट दोस्तन खां मथे कराइनि ॻाढ़े झंडे खे मथे कयो बाबा शाकिर बुक्की तव्हांखे शेर ॿुधाईंदो शाकिर बुक्की जज़्बाती दोस्त ही तरड़ो मेरा पर तुझे राउंड में मेरा पर तुझे राउंड में नजरन के झुकाए अला दे का मिट्टी तुझे माणक जी माथे लाए अला दे के पुंजल पंजाब बजाई ने चवंदा जिंदगी सिंधु देश में थे असी दीवाना इन धरती जा दस्तूर बनाए अला दे सोचो देश चिड़ो सिंधु माता दोस्त शाकिर बुक्की सेना फ्लैग जे पोयां हलो भली रैली दिल्ली जे मसलो न आहे पर डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कयो सेना फ्लैग जे पुठियां दोस्त वॉलंटियर दोस्तनि खे गुज़ारिश आहे त चैन वरी खाइनि ऐं क़ौम खे ज़बरदस्त नमूने सां डिसिप्लिन में हलाइनि जिंदाबाद जिंदाबाद सिंधु देश जिंदाबाद झंडा फड़काईंदा हलो तुंहिंजो देश मुंहिंजो देश गाड़ी थोड़ी स्लो कयो गाड़ी थोड़ी स्लो कयो गाड़ी स्लो कयो गाड़ी स्लो कयो ही तरड़ो पुट वतेरे जो ही तरड़ो पुट वतेरे डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कयो सेना फ्लैग जे पोयां हलो डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कयो सेना फ्लैग जे पोयां हलो डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कयो हमें अपना भाई समझकर एहतियात से काम करें। तमाम कौमों को ये चाहिए और अगर हमारे सर पर